अस्सलाम वालेकुम। जी त प्रोग्राम आहे अॼु जी शख़्सियत में असांजा महिमान आहिनि सैयद नजमुल हसन शमसी जेको आहे। नज़र मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त उत्तर सिंध जी तमामु वॾी दरगाह आहे सैयद हाकिम सरकार जेको आहे हाकिम शाह पट वारो तमामु क़दीमी दरगाह आहे। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो रहां उत्तर सिंध जे ज़िला कमर शहदादपुर जे हवाले सां। नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदो रहां ज़िला कमर शहदादपुर तारीख़ जे हवाले सां पखिड़ जे लिहाज़ सां तमामु हिकिड़ो वॾो ज़िलो आहे। हिन वक़्तु असां जेको आहे त उहो जुनेजा विलेज में जेको आहे त शमसी हाउस ते जेको आहे त सैयद नजमुल हसन शमसी सां असां गॾु आहियूं। नाज़रीन अचो पिया त जेको प्रोग्राम जी अॼु शख़्सियत आहिनि सैयद बादशाह सां गॾु आहे। अचो पिया उनजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां ॻाल्हि ॿोल असां आवाज़ ज़रूरु शेयर कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं तव्हांखे सिंध मुंहिंजी आवाज़ न्यूज़ टीवी में मां भली कार चवां थो। साईं अचो पिया प्रोफाइल हवाले सां त सियासत में अव्हां जो कीअं आयो, कीअं शौक़ु थियो ऐं अव्हां जी का रवायत आहे त उहा असां सां तव्हां शेयर कयो। जीअं त बाबा साईं जन जे टाइम खां वठी बाबा साईं असांजो हलाया था, उन असांजो ख़ासि करे भुटो साहिबु पाण शहीद हिते असांजे ॻोठ में आयो। उन जे अचण सां बाबा साईं जन उन्हनि सां मुलाक़ात थी, हिकिड़ी मोहबत उन सां थी वई। उन खां बाद इहो सिलसिलो हलंदो थो अचे जेको हिन टाइम ताईं शहीदनि सां उन सां बसि वाइदो थियल आहे। असां उन जे निस्बत सां ऐं ख़ासि करे उन सां गॾु वरी ॻोठ जे ग़रीब अवाम सां बि उन्हनि जो असां सां साथ आहे। उन जे करे बि असां पीपुल्स पार्टी खे ख़ासि करे असां शहीद जे करे बि हिन में आया आहियूं। केतिरी लीड ते साईं तव्हां यूनियन काउंसिल लाका खे विन कयो आहे? तक़रीबन साईं 500 खां प्लस हुया जिन खे असीं लीड सां हिते कटियोसीं। ॾिसो पिया साईं जेका हीअ बरसाति जेका आहे मां सम्झां थो 200 साल जी तारीख़ में कॾहिं ॿुधाए थो त हीअ बरसाति न थी आहे। हिन बरसाति ऐं ॿोॾि जे हिन पाणी जे सबबु अवां पंहिंजी यूसी जे अंदरि जेको नुक़सानु थियो आहे उहो असां सां शेयर कयो। ऐं जीअं त वाक़ई इहा ॻाल्हि सही आहे त जेको कुझु हिन टाइम बरसाति नुक़सानु कयो आहे असांजे इलाइक़े में, ख़ासि करे असांजी सॼी सिंध में बलोचिस्तान में, इन में असांजी यूसी बि तमामु अॻिते ई आहे। ख़ासि करे हिते जॻहियूं त तक़रीबन 70% उहे बि ध्यानु थियूं आहिनि। उन में फसल वग़ैरह जो नुक़सानु थियो आहे। हिन टाइम जेके कुझु बचियल आहिनि उन्हनि खे बि असांजो जीतनि जो हमिलो आहे। ऐं ख़ासि करे जेको असांजो हिते गुज़र सफ़र आहे हिन ॿाराड़ी जे हिसाब सां त उहो माल ते ऐं असांजे फसलनि ते ई आहे। उन में असांजो जेको माल आहे चौपायो माल उहो बि असांजो काफ़ी ध्यानु थियो आहे। उन जे लाइ बि असां हिते पंहिंजे हिसाब सां जेका असांजी कोशिशि हुई उहा असां कई आहे। बहरहाल माना काफ़ी असांखे बरसाति जेको आहे नुक़सानु ॾिनो आहे। अव्हां जा वार्ड यूसी जा घणा आहिनि साईं? वार्ड त 4 वार्ड आहिनि असांजा हिते। चइनी वार्डनि में केतिरो नुक़सानु थियो आहे? चइनी जे हिसाब सां तक़रीबन 80% हिते नुक़सानु थी चुको आहे। काफ़ी असांजा जेको हिकिड़ो वार्ड त जेको आहे असांजो सौराब पतू जो उहो त तक़रीबन माना 90% उते असांजो माना जेको आहे इन तबाहीअ में इन बरसाति में मुतासिर थियो आहे। गवर्नमेंट जे तरफ़ां डीसी कमर जे तरफ़ां को अव्हां सां खे उन में को मुआवज़ो वग़ैरह या को सार संभाल? हिन महिल ताईं असां सां को राब्ते में आयो न आहे। बाक़ी जेको असां पंहिंजे तरफ़ां कुझु कई आहे जेका महिनत या असां उहो असां पंहिंजे हिन यूसीअ में हलायो आहे। ऐं कुझु असांखे बैग मिलिया जंहिंमें असांजो ख़ासि करे असांजो ई वार्ड जंहिंमें असांखे सिर्फ़ु 40 बैग मिलिया। तक़रीबन 1200 आबादी ते असांजो ॻोठु मुश्तमिल आहे। हाणे उते इहे 40 तव्हां पाण अंदाज़ो करे था सघो त इहो केतिरनि माण्हुनि खे असां ॾिनो हूंदोसीं, कीअं उहे असांखां मुतमिन आहिनि या न आहिनि, उहो तव्हां पाण ई इन शइ ते जाइज़ो वठी सघो था। वधीक साईं कीअं सम्झो पिया त जेकॾहिं गवर्नमेंट खे या डीसी कमर शहदाद कोट खे चूंडियल नुमाइंदनि खे घुरिजे त कम से कम जेका तव्हांजी आबादी आहे यूसी जी 1500 खां वधीक आहे? बिल्कुलु साईं, 1500 त थी वेंदी। चाहे जो अॻिली जेका हुई असांजी इलेक्शन उन में त 1200 कुझु प्लस हुई। हिन टाइम ज़ाहिर आहे ॾींहों ॾींहुं आबादी वधंदी थी वञे। 1400 1500 तक़रीबन एसि ताईं आबादी थी वेंदी। कुल 40 बैग मिलण सां मसइले जो हल कोन्हे को? 40 बैग साईं तव्हां पाण ई ॾिसी सघो था त केतिरनि खे मिलिया हूंदा। हिकु हिकु घर में ज़ाहिर आहे हिकु पीउ जी औलाद काफ़ी औलाद आहे। ज़ाहिर आहे असां वटि माना इहो ई आहे शादीअ खां बाद धार ई आहे। ज़रूरु उन्हनि जे करे हिकु हिकु घर में असां वाल साहब जे हिकिड़े खे ॾियूं 5 पुटनि सां गॾु बि पोइ बि असां हिकिड़ो हिसो त छा पर हिकिड़े हिसे जो बि चोथों हिसो बि असां न ॾेई सघिया आहियूं। बहरहाल इहे फंड मिलण सां तव्हां मुतफ़िक़ न आहियो छो त मसइले जो हल कोन्हे को ऐं अवाम खे रिलीफ न मिली सघियो आहे। बिल्कुलु इहा ई ॻाल्हि आहे।
ज़ाहिर आहे हाणे जेके असांजे मथे वेठा आहिनि जेकॾहिं उहे उन हिसाब सां क़दम खणंदा त ज़ाहिर आहे सभु हितां जेको बि ख़ासि करे कंबर शहजाद कोर सभु मोहतरमा ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो ई माना साथी आहे। उन्हनि जी माना हर टेम उन्हनि सां गॾु आहिनि। उन्हनि जे हिन टेम ताईं बिलावल साहब सां ज़रदारी साहब सां उन्हनि जी माना त हिमायत में आहिनि। उन्हनि जी जेतिरी कंदा सार लहंदा त ओतिरो ई ज़ाहिर आहे उन्हनि खे बि दुआऊं मिलंदियूं। ज़ाहिर आहे हितां जा माण्हू उन्हनि सां ई गॾु आहिनि पिया। नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी शॉर्ट ब्रेक असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, असांजे प्रोग्राम में अॼु जी शख़्सियत में असांजा महिमान आहिनि सैयद नजमुल हसन शमसी। नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त दरगाह हाकिम शाह सरकार सां असांजो जो तालुक़ु आहे। दरगाह हाकिम शाह सरकार पट वारो साईं जेको आहे त तमामु उत्तर सिंध जी तमामु असीम दरगाह आहे ऐं लखे हज़ारे साईं जन जा मुरीद आहिनि। नाज़रीन ॿुधाईंदो आहियां त अॼु प्रोग्राम अॼु जी शख़्सियत में साईं जन असां सां गॾु आहिनि। अचो पिया ॻाल्हियुनि जे सिलसिले ते साईं कीअं पिया सम्झो त हिन वक़्तु अवां यूनियन काउंसिल खे ऐं हिन अवां जे विलेज जे जुणे जा खे अलाए रखियो जुणे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? साईं हेॾो वॾो ॻोठु आहे, हर को हिन दौर में चाहे थो सहूलियतूं हुजनि ऐं ख़ासि करे हिन दौर में रोड जूं सहूलियतूं घिटियुनि नालियुनि जूं सहूलियतूं ख़ासि करे हिन टेम जेका असांखे तमामु तकलीफ़ वारी शइ आहे हिकु हेल्थ हुजे जेका हिन टेम आहे बि पर उहा माना त कम जी न आहे, उहा उअं ई बंदि आहे जीअं ठही आहे। ऐं उन खां बाद वॾे में वॾी घुर्ज ख़ासि करे असां वटि गैस जी आहे। ऐं तालीमी इदारा असांजा हिते आहिनि तक़रीबन 8 ताईं आहे। जेकॾहिं उनखे अपग्रेड कयो वञे त इहो बि ज़ाहिर आहे हिन ॻोठ खे 1400-1500 आबादी, छो जो असांजी पसगिरदाई काफ़ी वॾी आहे। हीअ त सिर्फ़ु हिकिड़ो असांजो ॻोठ आहे अला रखियो जुणे जा, उन सां काफ़ी परिसां नंढा नंढा ॻोठ बि आहिनि जिथां ॿार हिते पढ़णु ईंदा आहिनि या हिते दवा जे लाइ अचनि था। उन जे लाइ हिते जेकॾहिं इहे सहूलियतूं ॾिनियूं वञनि, गैस हॉस्पिटल ऐं असांजे स्कूल खे अपग्रेड कयो वञे ऐं ख़ासि करे बिजली जो त हिते नालो निशानी न आहे। जेको काफ़ी टेम खां बरसातनि खां बाद जेके पोल किरिया आहिनि या तारियूं हेॾे होॾे थियूं आहिनि उन जी का सार संभाल न लधी वई आहे। हालांकि चवण जे बावजूद बि इग्नोर कयो थो वञे। जेकॾहिं इहे शयूं असांखे मिलनि त ज़रूरु हितां जो आवाम इन मां फ़ाइदेमंद थींदो ऐं इहे शयूं घुरिज जूं बि आहिनि। साईं तव्हांखे यूसी जे अवाम मां सम्झां थो त चइनी वार्डनि मां भारी अक्सर सां खटियो आहे, छो त अवाम जो हक़ जेको आहे त बणिजे थो। जॾहिं अवाम हिकिड़ो वोट ॾिए थो नुमाइंदे खे त अवाम जो हिकिड़ो नाज़रीन ॻोठु अलाए रखियो जुणे जो यूनियन काउंसिल हीअ जेका असां लाखा आहे। मां नज़ीर तव्हांखे ॿुधाईंदो रहियां त तमामु पुराणी वॾी यूसी आहे, 4 वार्डनि ते मुतबिल आहे। ऐं हिन यूसी में ॾिसूं पिया जेको वोट बैंक आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट बैंक मिलियो आहे। साईं सैयद नजमुल हसन शमसी असां सां गॾु आहिनि। त साईं कीअं पिया सम्झो त हिन वक़्तु जेको पाणी देरि सां पचण जे करे बि केतिरो नुक़सानु थियो आहे? बिल्कुलु साईं, जेको पाणी पहुतो आहे उहो ज़ाहिर आहे टेम खां तमामु देरि पहुतो आहे। उन सां ज़रूरु पोखाई देरि थी आहे। जीअं पोखाई देरि थी त उन खां बाद जेको ई कुदरती हिकिड़ो बरसातूं या जेको सैलाब जो नेलो आयो रेलो इन तमामु घणो माना त नुक़सानु ॾिनो। ख़ासि करे इन करे जेकॾहिं पाणी टेम ते अची आहे त कुझु जेके असांजूं ॿनियूं जेके रहिजी वियूं उहे पोखिजी वञनि हा। जेके पोखिजी वञनि हा त उहे फ़सुल ज़ाहिर आहे वॾा थी वञनि हा त इन पाणीअ खे बर्दाश्त करण जी उन्हनि में सघ हुजे हा। हिन टाइम इहो बि पाणी देरि अचण सां बि इहो असांजे हारियुनि खे हितां जे अवाम खे इहो बि वॾो नुक़सानु थियो आहे। आख़िर में साईं तव्हां सिंध वासियुनि जे लाइ ऐं पंहिंजे हमदर्दनि लाइ सिंध मुंहिंजी अवां न्यूज़ टीवी जे प्लेटफॉर्म तां पंहिंजो मैसेज डिलीवर कयो। ऐं असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजे चैनल जा, सिंध मुंहिंजी अमा जा। बिल्कुलु तमामु तव्हां सुठो कमु कयो आहे। पूरी सिंध खे इहा ई गुज़ारिश आहे त पाण में मोहबत कयो, तालीम जे तरफ़ क़दम वधायो। हीउ दौरु तालीम जो आहे। जेकॾहिं तालीम में ईंदासीं त असांखे पंहिंजा हक़, असांखे पंहिंजो शऊर असां ताईं पहुची वेंदो। नाज़रीन प्रोग्राम अॼु जी शख़्सियत में जेको आहे त सैयद नजमुल हसन शमसी असांजे प्रोग्राम जा महिमान हुया। आवाज़ जो मेज़बान हुयो डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच। नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो रहियां त ज़िला कंबर शहदाद कोट जी यूनियन काउंसिल तालको कंबर तालके कंबर जी यूनियन काउंसिल आहे। हीअ जेका लाखा यूनियन काउंसिल आहे तमामु बड़ी यूनियन काउंसिल आहे, 4 वार्डनि ते मुश्तमिल आहे। हिन वक़्तु ॾिसूं पिया त हीअ जेका बोर्ड हीअ जेका बरसाति जी जेका सूरत हाल रही आहे, हिन वक़्तु जेको फ़सुलु आहे उहो 50% फ़सुलु कोन्हे, 95% जॻहियूं जेके ज़बून हालत में आहिनि। ऐं ॻोठाणनि ऐं ख़ासि करे जेका साईं असांजी शख़्सियत असांजे प्रोग्राम में सैयद नजमुल हसन शमसी ऐं पंहिंजे मैसेज में बि डिलीवर कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत खां, ख़ासि करे MNA ज़रदारी साहिब खां, मां MNA जेको आहे बिलाल साहिब खां। ऐं नाज़रीन ॿुधाईं था त ज़िला कंबर शहदाद कोट जे DC खां बि मुतालबो कयो आहे त काफ़ी हिसनि में जेको आहे त को बि राशन जेको आहे त UC खे न आहे मिलियो। UC जे अंदरि तमामु मुस्तक़ ऐं ग़रीब मिसकिन माण्हुनि जो तमामु रेशो घणो आहे। हीअ तमामु
तमाम बाराड़ी जी यूसी आहे। नाज़रीन ॿुधाईंदो रहा त प्रोग्राम अॼु जी शख़्सियत में असांजा महिमान आया सैयद नजमुल हुसैन शमसी साहब जी सां ॻाल्हि ॿोल अवाज़ ॾाढो शेयर कई आहे। ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन अलीनो अबरो सां गॾु डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, सिंध सलामत, साथ सलाम।